जी बिल्कुल, कोरोना वायरस के बचाव लाइ सिंध हुकूमत पारां जेको लॉकडाउन कयो वियो उन खे महीने खां वधीक जो वक़्तु गुज़री वियो आहे। आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु जुमे ॾींहं ते हैदराबाद में तमामु घणो सख़्तु लॉकडाउन असांखे नज़र आयो आहे। पर उन बावजूद बि गाॾियूं जेके आहिनि उहे रस्ते ते असांखे नज़र पियो अचनि। माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजे घरनि ताईं महदूद रहण लाइ तयार ई न आहिनि। सिंध पुलिस पारां जेको आहे तमामु घणी जेका बहितरीनु हैदराबाद में कार्रवाइयूं कयूं पियूं वञनि, माण्हुनि खे पंहिंजे घरनि ताईं महदूद रखण जी कोशिशि कई वञे। पर माण्हू आहिनि जेके उहे पंहिंजे घरनि में वेहण लाइ तयार न आहिनि। आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असीं हिन वक़्तु शाप सिनेमा टंबर मार्केट वारे रोड ते मौजूदु आहियूं। हींअर बि मुंहिंजे पस मंज़र में तव्हां ॾिसंदा हूंदा त मोटरसाइकिलूं जेका आमदो रफ़्त आहे उहा जारी आहे। ॿी तरफ़ आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेका असांजा पहाड़नि वारा इलाइक़ा आहिनि, जिन में पहाड़नि में बि जेको आहे माण्हू जेके आहिनि तमामु घणो रश कयो वेठा आहिनि। जॾहिं त अॼु जुमे ॾींहुं नमाज़ जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हर मस्जिद जे ॿाहिरि पुलिस एहलकार मुक़ररु कया विया त जेका जमायत आहे उहा थोरी मखसूस थिए। ऐं उन खां अलावा शहर जी जेको मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सिंध पाक आर्मी ऐं रेंजर्स जा जवान आहिनि उहे बि जेके आहिनि गश्त करे रहिया आहिनि। पुलिस एहलकार जेके आहिनि उहे जेके ॿेल सवारी जी पाबंदी करे रहिया आहिनि, उन्हनि जी बि टायरनि जी हवा कढी रहिया आहिनि। जे त आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हैदराबाद में जेको कोरोना वायरस जेका केसिस आहिनि उन्हनि में बि जेको आहे तमामु तेज़ी सां इज़ाफ़ो रहियो आहे। कोरोना वायरस जेको आहे तमामु घणो ख़तरनाक मुज़ी मर्ज़ आहे। इन्हनि खां बचाव जो इहो ई तरीक़ो आहे त असीं पंहिंजो पाण खे घरनि ताईं महफ़ूज़ रहूं, त जीअं हिन ख़तरनाक मुज़ी मर्ज़ खां असीं पाण बि बची सघूं ऐं असांजा बच्चा बि महफ़ूज़ रही सघनि। जी।